पुलिस शेर खान जो कुछ भी बिगाड़े कोन सघंदी। मुखे मुखे पिंडियन जे अंदर शेर खान ऐं उन जे घर वारनि जा लाश घुरजनि। अकबर, दिलदार, वञो ऐं वञी कुछ ॿिया हमरा अभ्यर्थ करे जिते भी शेर खान नजर अचे ॾंडनि खां वठी गेलींदा हिते मूं वटि अची छॾियो। सोचा था वञो। हुकुम बाबा सिंह। दिलदार दरिया आहे जे चढ़े त बंद टोड़े ऐं बेला बोड़े। बाबा लजाए जान जी तो जान बता जे मथा कुर्बान आ। पतान जो दुश्मन त दिलदार आ, उनखे त रखवाले वारा रखे ठायो। बसलू नई मुजाहिन वक्त कन भर ऐं नई मां हिन वक्त कुछ ॿुधण थो चाहियां। बाबा लजाए जान कन कोन थो भरई त डीएसपी साहब पाण ई चयो आ तो ताजे घर जो ही हिकिड़ो गद्दार आहे। घर जो गद्दार काॾे वेंदो? पर सब खां पहिरीं मूंखे शेर खान ऐं उन जे घर वारनि जा लाश घुरजनि, पोइ मुंहिंजे दिल ते छंडो पवंदो। चालू तूं बि हाणे ॿियाई छॾ, मुंहिंजे उन दुश्मन जी बर्बादीअ जो सोच जंहिं मुंहिंजी ज़िंदगी उजाड़े छॾी आहे। वञ तूं बि हुननि जे पोयां निकिरी वञ। जे मूंसां सचो आहीं त सचाई ॾेखार जानो। शेर खान वारा पाण किथे में रहिया आहिनि ऐं रनियुनि खे किथे लिकाए अथनि, इहो तव्हांखे सुभाणे शाम जो अची ॿुधाईंदुमि। इहो तव्हां सां जान जो हिन जो वाइदो आहे। माई असांजे घर में रोज राड़ो ऐं पुटको अॻे ई खोड़े वधीक तूं न रो ऐं तुंहिंजे न गोड़नि जो कंहिं ते को बि असर न थींदो। इन जे करे इहे पंहिंजा गोड़ा हाणे बचाए रखो। कंहिं पंहिंजे जे अॻियां वञी रोइजांइ, हिते रोअण तुंहिंजो फज़ूल आहे। हो चवंदा आहिनि त अंधनि जे अॻियां रोअण अखियुनि जो ज़्यान। तूं त ॾाढी सुठी छोकिरी ऐं हमदर्द हूंदी आहे। छा थी वियो आहे तोखे जो तूं एॾी संगदिल थी वई आहे? हमदर्द हुयसि, पर हिन घर में अचण खां पोइ हिननि मूंखे पत्थर दिल बनाए छॾियो आहे। तव्हां त पंहिंजा पाण में आहियो, इहो तव्हांजो मसलो आहे। मूं त तोखे ॾुख न ॾिनो आहे जो तुंहिंजो रवैयो मूंसां अहिड़ो आहे। चाची, जेकॾहिं मूंखे तूं पंहिंजो सम्झी थी न त इहो पंहिंजो रोअण बंदि कर। रोअण बंदि कयां या न कयां कोई फ़र्क़ु नथो पए, बस माण्हूअ जी दिलि में जाइ हुजणु घुरिजे। चाची, मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदसि त मां तुंहिंजा ॾुख घटायां, पर जेकॾहिं तुंहिंजा ॾुख घटाए न सघियसि न त तुंहिंजे ॾुखनि में इज़ाफ़ो बि न कंदसि। इहा बि तुंहिंजी मुंहिंजे मथां भलाई हूंदी। पर चाची, हिते जेके इहे ॿ ॾाहिणियूं रहनि थियूं न, इन्हनि खां थोरो पासो कजांइ। इहे दिलि जे मथां ॾंभ ॾींदे देरी न कंदियूं। अलाह ईमान ॾींदो न मां, जेकॾहिं न मुड़ियो त मां छा थी करे सघां? मां बाबा को वधीक तव्हांजी इज़त कंदी आहियां ऐं अल्लाह साईं खां दुआऊं घुरंदी आहियां त काश तव्हां मुंहिंजा बाबा साईं जो। बेगुनाह माण्हू माराईंदे त ईअं ई थींदई, तुंहिंजो सुख चैन तबाह थी वेंदो।
तू इहो न सोच जानू ॿियनि खे अज़ियतूं ॾींदे त तूं सुकून सां सुम्हंदे। मां सुकून निंड सुम्हां या टांडनि जे मथां रक्स कयां, इहो मुंहिंजो मसालो आहे, मुंहिंजो मसालो आहे। तूं अधु राति उथी मुंहिंजे मथे सूर न वधाईंदी कर। तूं पंहिंजे मथे जो सूर पाण वधायो आहे। तूं पंहिंजे लाइ एतिरा मसला खड़ा कया आहिनि जो तुंहिंजे लाइ खॾ खोटण जी बि काई ज़रूरत न आहे। तूं जानू लाइ छा खॾ खोटींदीअ? जानू जिन ते जिन, जंहिंजे पोयां पवे न खे मारे जा खारे। तूं पंहिंजो खैर घुर, जे हिन जानू जिन जो मथो फिरे न त जीअरे ते दफ़न करे छॾींदी। वादल जेकॾहिं कुझु वक़्त लाइ सोट खे पाण वटि रहीं त तुंहिंजो थोरो थी पवंदो। मूंखे को बि एतिराज़ न आहे, रही पई मूं वटि, पर जे रईस खे ख़बर पई त हुन खां बचाए कोन सघंदो। वाधल चाचा जो जेसिताईं कंहिं महफ़ूज़ हंध ते रहण जो बंदोबस्तु कयूं तेसिताईं कुझु ॾींहं लाइ तूं चाचा खे पनाह ॾे। मूं इनकार त नाहे कयो। भलाई कंदो। जेकॾहिं नसीब में ॾुख लिखियल हूंदा न त रईस किथे बची ॻोल्हे लहंदो, पर जे नसीब सुठा आहिनि न त खुलियल मैदान ते वेठल हूंदासीं न त बि केरु कुझु बि न करे सघे। ठीकु आहे सोट, ही महफ़ूज़ हथ त न आहिनि, पर कुझु ॾींहंनि लाइ तूं ते सुकून सां रही सघीं। वेसी ताईं असां तुंहिंजो को बिलो करे वठो। मां एतिरो वयल न आहियां जबल। जेकॾहिं रईस जे माण्हू खे ख़बर पइजी वई न त आउं पूरी पूरी कोशिशि कंदुसि तव्हां ताईं चाचे खे रसाइण जी। मुंहिंजो ख़ुदा मूंसां तव्हांखे मोकल है, तूं ऐं मोर भले हलो। तूं बेखौफ थी रह। रेस जे पेरनि हेठां एतिरी त ज़मीन गरम कंदासीं जो रेस खे मोहलत ई कोन मिलंदी तव्हांखे ॻोल्हा करण जी। ठीकु आहे सोट, असां हलूं था। तव्हांखे वॾा दुख ॾिना आहिनि, तमामु वॾो धोखो कयो आहे। तव्हांजी लाइल में तव्हांजे दुश्मन सां ई वञी मूं निकाह कयो। मुंहिंजा गुनाह माफ़ी जे लाइक़ त न आहिनि, पर पोइ बि मां तव्हां खां पंहिंजा हथ जोड़े माफ़ी थी वठां। मां त नफ़रत जे क़ाबिल आहियां। थी सघे त पंहिंजे दिलि मां मुंहिंजे लाइ नफ़रत ख़तमु कजो ऐं मूंखे प्यार ॾिजो। बाबलो साईं, जानू जी तव्हांजे मथां जान बि क़ुर्बान आहे। जेतिरो तव्हांखे ॾुख आहे न जानू खे बि एतिरो ॾुख आहे। जानू मूंखे इहो ख़ौफ़ हो त शेर ख़ान हला ज़रूर कंदो, पर इहा ख़बर त न हुई त हू मुंहिंजे घर में घिरी मुंहिंजी न्याणीअ खे मारींदो। बाबा साईं, शेर खान वहशी आहे, वहशी, कुझु बि करे सघे थो। हुनखे हाणे वहशत मां ॾेखारींदुसि। शेर खान जे कंहिं बि बूढ़े, औरत, ॿार, बच्चे कंहिंखे बि छॾिणो न आहे। तव्हां सिर्फ़ हिकु दफ़ो जांच करे ॾियो त हिन शेर खान वञी कहिड़े हंधि पनाह वरिती आहे। उहो दर ऐं घर चिराग जो ढेर न बणाए छॾियुमि त मुंहिंजो नालो बहाउल ख़ान आहे। बाबा साईं, तव्हांजे हिन तबाही जे पोयां दिलदार जा अथनि। दिलदार
गद्दारी कॾहिं बि कोन कंदो जानू। बावल साईं मूं पूरी जांच कई आहे। उन राति सभिनी खे नशो प्यारे वियो, दिलदार नशे में न हो, पूरे होश में हो। महफ़िल ख़त्म थियण खां पहिरियां दिलदार थोरी देरि लाइ ॿाहिरि बि निकिरी वियो। दिलदार थोरी देरि ॿाहिरि निकिरी वञण खां पोइ शेरखान वारा अंदरि दाख़िल थिया हुआ। हाणे वधीक तव्हां बाल राज़ जा राला आहियो बाबा। जे इहा ॻाल्हि आहे, जानू जे इहा ॻाल्हि आहे, त पोइ दिलदार खे केर बि बचाए कोन सघंदो, केर बि न। अम्मा जल्दी कर, चाय खणी अच। उठ जो गोश्त पई बड़काई छा? चाय तैयार आहे पुट, खयो थी अचां। चाहे तैयार आहे, पोइ देर न कर ढोलण। 5 रुपया घटि कम खे पट, न त असांखे इहा चांहि सिंघण जे लाइ बि न मिलंदी। अचे अब्बा, चाची तुंहिंजी वॾी महिरबानी। हिकिड़ो कमु कर, 2 प्याला चांहि जा ॿिया बि भरे आ। हिकिड़ो निमाणी लाइ, हिकिड़ो अम्मा जी लाइ। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, ओ दी भागोले। मुंह में गुंज न विझ, न विझ मुंह में गुंज। अड़ी असां मिसकीननि जी ख़िदमत कंदी, अलाह वधाईंदई, रिज़्क़ रोज़ीअ में बरकत पवंदई। इहा हालत आहे पुट। हिननि खे वठी त तूं आई हुई न मां। असां हिननि खे बर्दाश्त कयूं था वेठा, पर जेकॾहिं बाबा आयो न, उनखे केरु रोकींदो? तूं इन जो ख़ौफ़ न कर, पिणे मुंहिंजो पुराणो यार आहे। बस हाणे बस, पुराणो यार आहे असांजो, त तव्हां जहिड़ो ई हराम करे छॾियो आहे। अम्मा ये वरी छाजो गोड़ आहे? चाची तू उन तरफ़ गौर ई न कर। इहो त असांजे घर जो रोज़ जो मसलो आहे। जेसीं ताईं इहे फ़क़ीर हिन घर मां वेंदा कोन न, तेसीं ताईं असांखे सुकून ई न मिलंदो। कन खोले ॿुधी छॾियो, सिर्फ़ 2 ॾींहंनि जी मोहलत अथव। जेकॾहिं 2 ॾींहंनि खां पोइ पंहिंजी रिहाइश खे ॿी जाइ ते न कयो न, त मां पादर हणी हिन घर खां ॿाहिरि कढंदोसांव। किथां अची निभागनि मां अच छॾ। अलाए कहिड़ी सोटी विझी ठने या भागोले। अलाए छा था ॻाल्हाइनि पिया, न हया न शर्म। ज़ाइफ़ा माण्हू वेठा आहियूं त गॾे थो ॻाल्हाए पियो, त पादर अहिड़ा हणंदोसांव। हा घुराए थाणे ते अहिड़ी थी हालत कराएसि जो ॿियनि खे ॾस ॾींदो। 2 खरनि मां वञी वलूअ खे चया त हीअं खणी दस करे छॾींदो। पियो चांहि पियो। मूंखे त ताजुब पियो थिए, हिकु सवाल ई, ॿियो वरी एॾा नखरा। बस चाची, चाची उन्हनि खे मथे ते चाढ़े रखियो आहे। जेकॾहिं चाची मूंखे इजाज़त ॾे हा न, त मां त हिननि खे ड्रोड़ाए कढां घर मां। पर जेकॾहिं मां कुझु चवां थी, त चाची ऐं मुंहिंजे विच में झगड़ो शुरू थो थी वञे। पोइ अम्मा तूं माठ रह, अलाह ईमान ॾींदो तुंहिंजी चाचीअ खे बि ऐं हिननि फ़क़ीरनि खे बि। कंहिंजे खाइण सां कोई खुटंदो न आहे। अलाह तव्हांजे रिज़्क़ में ओतिरी बरकत विझंदो। बाबल साईं, असां सभु तैयार आहियूं, हुकुम कयो। सभ खां पहिरियां कंहिंजो कमु तमामु करिणो आहे। इन कमीने जो कम तमाम करणो आहे। सरकार बस जे पंहिंजी सफ़ाई में हिकु लफ़्ज़ बि कढियो थी त इते जो इते ई पूरो करे छॾींदो आहे। सरकार तव्हां ग़लति अंदाज़ो लॻायो आहे।
दिलदार दरिया आहे जे चढ़े तो बंद तोड़े भेला बोड़े पर अहिड़ी कमीनी हरकत नथो करे सघे जेको मुंहिंजी इज़त नथी विझी सघे थो मूंखे वॾेरी इज़त कहिड़ी परवाह हूंदी जो सवा ॿियो कोन नथो थी सघे जेको अहिड़ो कुद्धो कम कराए बोतार साईं जेकॾहिं मूं मथां तव्हांजो शक अचे थो न त हथियार जूं समूरियूं गोलियूं मुंहिंजे सीने मिलाए छॾियो मां तव्हांखे मयार कोन ॾींदुसि पक्का आहियो त ईअं बि कंदुसि पर पहिरीं तुंहिंजी ज़बान खोलणी आहे अकबर जानो बढ़िया से लेके बत्ती खड़ी हलो सो ताकत है बोझिया ये सूरज ॾिसणा न पवंदा हाणे मां ज़मीन जी कयां या घर जी रबो हथियार खे ॾिसी संदन मां साह छॾाए वियो अथई अड़े साप बि यादि अई न पोइ बि असांजे घर में थो किड़ी हर कलमो त कयईं रब जी राह में रवानो हेॾो बेवकूफ़ सम्झो हाँ विझूं था नागन जे बेड़नि में हथ ऐं निकिरंदासीं इहे बग़ैर हथियार जे रुस्तम बस ज़ुबान खे बंदि रख जेकॾहिं मूं आङुर चढ़ी त उठ जॾहिं मुड़ुस वञी पट पवंदो इहो न सोच त मां हथियार रखी तोखे संतरो ॾेई मल्ह मुक़ाबिलो कंदुसि रुगो आङुर खे इशारे जी देर आहे पोइ रब जी राह में रहंदो तूं थींदे रब न अरे पत्थर भली केॾो बि पुराणो छो न हुजे पर ठिकर खे भञण जे कम ईंदो आहे ऐं तव्हां मुंहिंजे अॻियां भितर आयो भितर इहो भोरे छॾींदोसांव भले ही वली दादा भले ही असां ॿई चक्कीअ जा उहे पुरायूं जंहिंमें पत्थर त छा पर जेकॾहिं रुख जा चणे बची वञनि त उहे बि चीभाटिजी वञनि हाणे हल हल छो त हिन महिल रब्बू ऐं रुस्तम ॿई हिकु थी चुका आहिनि जिते तूं बि असां ॿिन्ही जे विच में तेज़ न वञी हल वलीदात तुंहिंजी ऐं असांजी भलाई इन में आहे त दुश्मनीअ खे इते जो इते ख़तम करे छॾियूं इन खे वधाइण जी कोशिश कयो त मुड़ुस इन्ही तरफ़नि न मरंदा मरंदा जरूर मरंदा पर तव्हां ॿिन्ही मां अॻ में केर थो मरे इहो वक़्तु ॿुधाईंदो असां
पाण लाइ कफन वठी छॾियो वली ऐं तव्हां बि पाण लाइ कफन वठी छॾियो किथे बिना कफन तव्हांखे दफ़न न करे छॾियूं